ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله لا خالق إلا الله لا مالك إلا الله لا رازق إلا الله أشهد أن لا إله إلا الله لا معبود إلا الله لا مقصود إلا الله لا مطلوب إلا الله أشهد أن لا إله إلا الله هو الأول والآخر والظاهر والباطن أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له لا شريك له ولا وزير له ولا مشير له لا ضد له ولا ند له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله أفضل الرسل وأجمل الرسل وأكمل الرسل وخاتم الأنبياء ختيم الأنبياء محمد ورئيس الأنبياء محمد بدر الدجى محمد شمس الضحى محمد خير الورى محمد ونور الهدى محمد ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيبنا وطبيب قلوبنا محمد صلى الله عليه وسلم أشهد أن محمدا عبده ورسوله لا نبي بعده ولا رسول بعده لا كتاب بعد كلام الله ولا أمة بعد أمتها أشهد أن محمدا عبده ورسوله فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن الناس من يقول ربنا آتنا في الدنيا وما له في الآخرة من خلاق ومنهم من يقول ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار أولئك لهم نصيب مما كسبوا والله سريع الحساب صدق الله العلي العظيم فقد قال النبي صلى الله عليه وسلم من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه فقد قال عليه الصلاة والسلام ومن قام في ليلة القدر غفر له ما تقدم من ذنبه فقد قال النبي صلى الله عليه وسلم كم من صائم ليس له من صيام
क़ियामिही इल्ला ज़मा फ़क़द क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम व कम मिन क़ाइमिन लैसा लहू मिन क़ियामिही इल्ला सहर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त दिल जी मोहब्बत सां आवाज़ बुलंद मदीने जे साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सब एहतराम हज़रात उलमाए किराम, बिरादरानी मुहतरम व अजीज़ानी मुकर्रम, मुझा मुहतरम दोस्तों, भाइरों और बुजुर्गों, आज तवाया सा गोठलों शाबान में बिरादरी मुकर्रम हाफिज असदुल्लाह शाबान साहब जन दावत थे अवहां असा दीनी इस्लामी इस्लाही बाबरकत प्रोग्राम में रात नींद ताईं पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। इंशाअल्लाह साईं तव्हां असां सभिनी जी हाज़िरी मंज़ूर व मक़बूल फरमाए। टे जलसा हिकिड़े जलसे में बयान करे बे जलसे में पहुचुस हिन वक्त ताईं उते आलमन जी का वडी लाइन पुगल हुई। उन्हनि जलसे वारनि खे न ॿुधायो त चोरी तव्हां ॾे आयो, वरी वापस बे जलसे में वेंदुस। दुआ इंशाअल्लाह साईं तव्हां असां सभिनी जो दीनी सफ़र मक़बूल मंज़ूर फरमाए। महीनो शाबानुल मुअज़्ज़म जो शुरू थी चुको आहे। तकरीबन 7-8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। शाबान जो महीनो असांखे हिकिड़ो पैकेज ॾे थो, हिकिड़ी अल्लाह जी नेमत ॾे थो, हिकु ख़ुशख़बरी ॿुधाए थो। शाबान जे लफ्ज़ में 5 अखर आहिनि, शीन, आइन, बे, अलिफ ऐं नून। शाबान जो शीन चवे थो शरीफ थी वञो, अॻियां रमज़ान महीनो अचे थो। बाक़ी लॻे थो तव्हां थकी पिया न, इन्हनि पिनकारनि ते वाइस न थींदो। ॻाल्हाइण जी जेकॾहिं मूड आहे त मां ॻाल्हायां। तव्हां जेके बॉर्डर वारा बांग्लादेश वारा परते वेठा हो तव्हां तुरंत सुरी चो मद सां कहिड़ा कहिड़ा मोहब्बत में वेठा आहिनि। जेके परते वेठा हो अॻिते ते सुरी चो, जगह खाली पई आहे। बिल्कुलु अॻियां मुंहिंजे साम्हूं जगह खाली पई आहे, विच में जगह खाली पई आहे। जेसि ताईं तव्हां में चुरपुर न ईंदी तेसि ताईं तव्हां कर न भञंदव, तेसि ताईं तव्हांजा नछा न टुटंदा। असांजे जलसन जो मकसद इहो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे पाक सुन्नत ऐं सीरत जो क़ुरान ऐं हदीस जो आवाज़ दुनिया जे कुंडन पुरुषन में पहुचाइजे। तव्हांजी नियत छा आहे? पहुचाइजे या न पहुचाइजे? ॾाढियां ॻाल्हायो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मन जो आवाज़ दुनिया जे कुंडन पुरुषन में पहुचाइजे या न पहुचाइजे? त पोइ हुक्मराननि खे ॿुधाइण थो चाहियां, हितां जे हिंदुस्तान जी इंडियन गुलकारा जेका इंटरनेशनल कंजरी आहे, उहा चवे थी सोनो बेगम त मूंखे बांग जे आवाज़ ते कावड़ थी लॻे। कहिड़ो ज़मानो ईंदो जो असांजे मुल्क में बांग जो जबरी आवाज़ ख़त्म थींदो? इन्हनि खे चवण था चाहियां जल्द जे मुनासिबत सां इन इंटरनेशनल कंजरी जे ज़बान ते लगाम चाहियो, न त ज़बान किची का चेके रखंदासीं इंशाअल्लाह। बुलंद आवाज़ सां
कुरान जो दुश्मन यजीदा, मस्जिद जो दुश्मन यजीदा, मदरसे जो दुश्मन यजीदा, हलाल जो दुश्मन यजीदा, बांग जो दुश्मन यजीदा। असा पंहिंजे कुदरत वारे रब सां वचन था कयूं, ए असांजा कुदरत वारा खुदा तुझे इज्जत जो कसम, तुझे हक़ जो कसम, तुझे जलालत जो कसम, तुझे किबरियाई जो कसम, जेसी ताईं जान में जान है हक़ सच जा नारा बुलंद थींदा रहंदा। गाड़ियां चो इंशाअल्लाह। रब साईं ने फरमाया व मिनहुम मन यक़ूलु रब्बना आतिना व मा लहू फिल आखिरति मिन खलाक़। सुभान अल्लाह चवंदो हल तमाम कुरान पढ़ंदो हला। रब तो फरमाए वमिन नास मन यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया वमा लहू फिल आखिरति मिन खलाक़ वमिनहुम मन यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब तो फरमाए इंसानन में के इंसान अड़ा जेके चवंदा आहिनि त असांजा रब असांखे दुनिया में वधाए, माल भी दुनिया जो, इज्जत भी दुनिया जी, बंगलो भी दुनिया जो, डिग्री भी दुनिया जी, उहदो भी दुनिया जो। रब तो फरमाए फमिनन नास मन यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया वमा लहू फिल आखिरति मिन खलाक़। रब तो फरमाए जेके मुंहिंजा बंदा धरती जे तख़्त ते रही सिर्फ दुनिया था गदाइन, इलाज जा धंधा, जिना जा अदा, शराब जा गुता, कब्जे जो जमीना, कत्लो औरत, छेड़ा, कबीलाई जंगियों। रब तो फरमाए जेको हराम हलाल जो फर्क न करे, रुगो सॼी मेहनत कूड़ हणी कूड़ ते कसम खणी कुरान खणी पंहिंजी दुनिया खे ठाहिण थो चाहे। रब तो फरमाए फमिनन नास मन यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया, जेके माण्हू चवंदा आहिनि ए असांजा करीम रब असांखे दुनिया में वधाए। रब तो फरमाए वमा लहू फिल आखिरति मिन खलाक़। उन्हनि जो आखिरत में कोई भी हिस्सो न है, ये बिना हिसाब किताब जे जहन्नम में हलिया वेंदा। पर रब तो फरमाए वमिनहुम मन यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब तो फरमाए इंसानन में के इंसान अड़ा हिन जेके चवंदा आहिनि ए असांजा करीम रब, ए असांजा अर्शन के बिना तमन जे बिहारण वारा खुदा, मूसा कलीमुल्लाह जी नील जे लहर में मदद करण वारा खुदा, इब्राहिम खलीलुल्लाह जी बाग जे बरकंदड़ आड़ा में परदो सलामन बनाइण वारा खुदा, जेके हीअं चवंदा आहिनि मदीना जमीन मक्के जे मशहूर यतीम खे कायनात जो सरदार बनाइण वारा खुदा। आतिना फिद दुनिया हसना, वो असांजा रब असांजी दुनिया भी सोनी कर, व फिल आखिरति हसना, असांजी आखिरत भी चंगी कर, आखिरत जो समर कंदा, मस्जिद जो रस्तो वठंदा, मदरसे जो रस्तो वठंदा, अल्लाह जो जिक्र कंदा, तस्बीह पढ़ंदा, मथे ते इज्जत वारी दस्तार पाईंदा, पंहिंजे चेहरे ते शहीद करबला सोने हुसैन जे जन्नत जे बागन खे महकाईंदा, अल्लाह वारन जे कदमन में वेहंदा। मान तो चवा रब तो चल अल्लाह से फरमायो व तिलकल अमसाल नज़रुहा लिन्नासी वमा यअक़िलुहा इल्लल आलिमून। सुभान अल्लाह चवंदो हल तमाम कुरान पढ़ंदो हला। रब तो फरमाए वमिनहुम मन यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया वमा लहू फिल आखिरति मिन खलाक़ वमिनहुम मन यक़ूलु रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। रब तो फरमाए जेके जहन्नम जे अज़ाब खां पनाह घुरंदा आहिनि, दुनिया भी भली कंदा आहिनि, आखिरत भी भली कंदा आहिनि, माना सच ॻाल्हाईंदा आहिनि, माना हलाल खाईंदा आहिनि, माना पर्दो कंदा आहिनि, छो त अल्लाह जो क़ुरान रब तो फरमाए या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन
युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन। जय सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तो फरमाओ मुझा महबूब मदीने जमीर केड़ो मोहम्मद जंजे चेहरे के बारे में रब फरमायो वस्हा, जंजे सीने के बारे में अल्लाह ने चलो अलम नशरह लक सदरक, जंजे अखन के बारे में अल्लाह ने चलो माज़ागल बसर वमा तगा, जंजे हथड़न के बारे में अल्लाह ने चलो वमा रमैत इज़ रमैत, जंजे कदमन के बारे में अल्लाह के सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नारे तकबीर, शान मुस्तफा, इखलाक मुस्तफा, सीरत मुस्तफा। नारे तकबीर। फलक बोला ज़मीन से कि मुझ में अनवारे इलाही है। वैस करे करे ओ जगह करे करे थक जी पिया। सच्ची गाली है अल्लाह जो कसम। कुरान जे सामू कुड़ी गाल अल्लाह अगे भी न कराई, हाणे भी अल्लाह न कराईंदो इंशाअल्लाह। खबर न तां जो गलो ला शोबे। फलक बोला ज़मीन से कि मुझ में अनवारे इलाही है। ज़मीन बोली कि मुझ में असरारे इलाही है। फलक बोला कि मेरा चांद देखो कैसा नूर वाला है। ज़मीन बोली कि मुझ में शहर मक्का और मदीना है। फलक बोला कि मुझ में कई किशातार भरी होगी। ज़मीन बोली कि मुझ में मोतियों की लड़ी होगी। फलक बोला कि मुझ में चांद देखो मेरा सितारों से मुज़ज्जन मेरा सीना है। फलक बोला सितारों से मुज़ज्जन मेरा सीना है। ज़मीन बोली कि मुझ में एक कमली वाला है। फलक बोला सितारों के मेरी मंजिल में लश्कर है। ज़मीन बोली कि चुप कर मेरी मस्जिदों में अल्लाह अकबर है। माना तो जवा अल्लाह से फरमाया कुल्ले अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिका अदना अन युरफ़न फला युज़ैन व कान अल्लाहु गफ़ूरर रहीमा। सब जो सुभान अल्लाह। मता को पूछना हुआ तो सिर्फ दुनिया कमाइण था चाहे या आखिरत भी। जिनकी आखिरत की तैयारी करनी है मत जज़ाकुमुल्लाहु खैरा। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। नारे तकबीर। मां जेके लफ्ज़ चया ये मौलाना नासिर महमूद साहब मारे मैसेज में लिखिया है। शाबान में घना अखर आहिनि हिते पतो न मां ॻाल्हि पूरी कयां न। शाबान में घना अखर आहिनि। शाबान जो शीन तो चए शरीफ थी वञो अॻियां रमज़ान तो अचे। जॾहिं तव्हांजे घर में को अमीर को सरदार को वज़ीर को मुशीर ईंदो आहे त बिस्तरा चङा ॻोल्हींदा। चला छोरा परे थी सिधो थी वे साईं तो अचे। अरे उठी छोरा तेरो सिधा कर कमीज सपा मथो ढक साईं तो अचे। मथो चवां रब तो चए सियाणा थियो शरीफ थियो इस्तक़बाल कयो रमज़ान थो अचे। रमज़ान जो पहिरियों रोज़ो जुमे जो थींदो इंशाअल्लाह। 25 मई खां अॼु 5 मई तकरीबन 25 मई खां रमज़ानुल मुबारक कैलेंडर मुताबिक शुरू तो थे। चंड कदे डी अगते कदे पेते वेंदो। शाबान जो शीन चवे तो शरीफ थी वञो शराफत सिखो अॻियां मुहतरम मेहमान रमज़ान थो अचे। शाबान में ॿियो अखरा आइन। शाबान जो आइन थो चवे इल्म हासिल कयो त रमज़ान में छा कजे।
ॻाल्हायो न रुगो जिंदाबाद मुर्दाबाद सां कम न हलंदो। शाबान जो आइन थो चवे इल्म हासिल कयो तव्हांखे इज्जत मिलंदी। शाबान में टियों अखर आहे बे, माना जॾहिं तव्हां शरीफ थी वियो, जॾहिं तव्हां में इल्म अल्लाह जे पाक क़ुरान जो अची वियो त पोइ शाबान जी बे थी चवे बरकत तुंहिंजे मुक़द्दर में आहे ई आहे। शाबान जो चौथो अखर आहे अलिफ, अल्फजी माना उल्फत, उल्फत खे चइबो आहे मोहब्बत खे, भाईचारे खे, जिद अनाद हसद बुग़्ज़ कढो पाण में वकुनु इबादल्लाहि इख़वाना जी ज़ब हणी सब हिक अब्दे आदम जा बच्चा थी, हिक पाक मोहम्मद करीम ते कलमो पढ़ी, सब इख्तिलाफ दूर करे हिक सिफ़ में वेही अल्लाह जे रसूल जे ज़िक्र जा तराना बुलंद कयो। शाबान जो अलिफ तो चवे उल्फत पैदा कयो तव्हां में अल्लाह मोहब्बत विझंदो। या उल्फत है मस्जिद जी पहिरीं सिफ़ में हिकु पठान वेठो आहे, हिकु महाजर वेठो आहे, हिकु सिंधी वेठो आहे, हिकु चहवान वेठो आहे, हिकु फल वेठो आहे, हिकु फुल वेठो आहे, हिकु पल वेठो आहे, हिकु तलाल वेठो आहे, हिकु टाके पोटो वेठो आहे, हिकु फुल पोटो वेठो आहे। सिफ़ सागी, मस्जिद सागी, टोंटी सागी, बाथरूम सागी, मुसल्लो सागो, इमाम सागो। मदीने जमील फरमायो रजुलुन तहाबा फिल्लाहि इज्तमा व तफर्रका अलैहि फहुव फी ज़िल्लिल्लाह जो ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लुल्लाह। चो त मदीने जमील सच्चो नबी जे ज़बान मां कूड़ नाहे निकरंदो। चओ त नबी जे ज़बान मां कूड़ बुलंद आवाज़ सां। ॻाल्हि मूंखे यादि थी अचे, हुज़ूर साईं जी हिकिड़ी घरवारी जो नालो हो बीबी मारिया, उनखे औलाद न थी, सालनि खां पोइ हिकिड़ो बच्चो ॼाओ, उनजो नालो मदीने जे साईं रखियो इब्राहिम। ऐं हुज़ूर साईं फरमायो त हे मुंहिंजे ॾाॾे जी यादि में इब्राहिम बच्चो आहे। ऐं साल ॾेढ खां पोइ उहो बच्चो बुखार थी पियो, वरी वफ़ात करे वियो, अल्लाह खे प्यारो थी वियो। अम्मा मारिया अकेली कमरे में सॼी राति निंड फिटल हुई, मदीने जे साईं जे बिस्तरे ते आई। सूला फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह ए अल्लाह का महबूब नबी इब्राहिम जे फोत थियण जे करे बाकी किस्म किस्म जा गम चढ़ी आया है। साईं रात जो मुझे सीने जे मथा चढ़ंदो हो, साईं यो इब्राहिम बाकी मुंह के नूढा ॾींदो हो, बाकी रांदूटा पाईंदो हो, यो इब्राहिम नंढड़ो बाकी चक पाईंदो हो, मसा नखरा कंदो हो। साईं अज मुझे इब्राहिम जमीन जे हवाले थी वियो ऐं मुंहिंजी झोली खाली थी वई ऐं के बच्चो हुयो ही अकेलो, उहो भी रब जे दरबार में पहुंची वियो। साईं को जिक्र बिक्र ॿुधायो, को वधीक ॿुधायो त इब्राहिम विसरे। हुजूर फरमायो मारिया गणती न कर, पहिरियां तुंहिंजे झोल में हो, हाणे जन्नत जे हूरनि जे झोल में। मारिया गणती करण जी काई जरूरत कोन है। पहिरियां इब्राहिम तुंहिंजे छातीअ जो धड़के जो थक पिए इन वक्त मुंहिंजे करीम रब पंहिंजी महिरबानी करे जन्नत जे कुआरी हूर जे थन में खीर पैदा कयो। हाणे बि इब्राहिम ठाहे थो। मारिया अगर तोखे पत न पवे त मां अल्लाह खां दुआ घुरां, बर्फ जा पर्दा हटाए, बाहि जा पर्दा हटाए, जन्नत जा पर्दा हटाए, खिलवानन ऐं विलदानन खे हटाए ऐं मुंहिंजो करीम रब मुंहिंजो मेहरबान मौला हाणे तोखे तुंहिंजे पुट इब्राहिम जे खीर पीअण जा चाॿा ऐं चुस्का पंहिंजे घर में ॿुधाए। अम्मा मारिया फरमायो क़िबला चाबन बुधण जी काई जरूरत कोने, छो त नबी जे ज़बान मां कूड़ नाहे निकरंदो। चो त नबी जे ज़बान मां कूड़ो इनवाला ख्याल कर। जनाब उमर साईं एक जालिम बादशाह जे दरबार पे हमलो कयो, उन जालिम बादशाह जे फौज में 2000 माण्हू जनाब उमर साईं मोकिलिया। 2000 माण्हू वडी बादशाही खे दाठो, उनखे फना कयो, उन ते कब्जो कयो, उन जे मथा अच्छे चारन पट्टिन वारे झंडे खे लहरायो ऐं उन बादशाह खे पकड़ियो, उनखे मोचरा हया, उन जे मथे जी टोपी थी, उन जी बिस्तरे खे खयो, उन जे कमीज अकेला थो, ये सब सामान खणी जनाब उमर जे कदम में।
हज़रत उमर सही फरमायो छा छा खणी आया हो चीज़ें बादशाह जी टोपी आ ये बादशाह जी कमीज है ये बादशाह जो सेज है इन जो पलंगा जिते वेही नखरा कंदो हो सही हे उन जो अनाज आ एतरो उन जो सोना ये सब कपड़ा उन जा खणी आया हो जनाब उमर सही फरमायो अच्छा जिहाद में मुजाहिद घणा हा चयो साईं 2000 फरमायो अन के 2000 हिस्सा कयो मुखे छॾे ॾियो 2000 हिस्सा कयो सभिनी पंजो पंजो हिस्सो कयो ॿियो छा है जो साईं सोन जा मोती हा फरमायो ये 2000 हिस्सा 2000 हिस्सा थी गया ॿियो छा है चयो साईं अनाज भाई अनाज के 2000 हिस्सा कयो 2000 हिस्सा थी वियो ॿियो छा है चयो साईं उन जी मथे जी टोपी आहे फरमायो उन खे 2000 हिस्सा कयो हिकिड़ो हमराव थियो क़िबला मेहरबानी कयो साईं 2000 हिस्सा जो कंदो त टोपी दाणो दाणो थी वेंदी फाटी वेंदी कंहिंजे कम में न ईंदी मेहरबानी कयो साईं तहां पायो कंहिं ॿिए खे ॾियो जेके दिलि चएव तव्हांजो फ़ैसिलो असांखे अखियुनि ते आहे साईं मेहरबानी कयो हज़रत उमर सिंह फरमायो चुप करे वे तूं मूंखां पुछो छो ॻाल्हाई हाणे चऊं हिते बीठो रह तोखे वेहण जी मोकल न आहे छो ॻाल्हाई आए को जवान जो को टोपी के फाड़े हिकिड़ो थियो या साईं मांखे कैंची ॾियो उन कैंची खई उन टोपी खे 2000 हिस्सा कई मोती मोती दाणो दाणो धागे जी टुकड़ी टुकड़ी सभिनी हिस्सो खयो ॿियो छा है जी साईं कमीस है फरमायो कमीस के 2000 हिस्सा कयो माण्हू हैरान थी विया हज़रत उमर जज्बे में हाणे कमीस के 2000 हिस्सा कबो छा फ़ाइदो थींदो नहीं मेहरबानी क्यों कुर्ब के तहां थोड़ो के गरीब के जो तो पाए के जो अंग ढक जे सवाब थींदो नहीं कमीज के 2000 हिस्सा इबरत जड़ी गाला हज़रत उमर सी फरमाया अञा गालाए तो के चयो थम त तोखे गालाइण जी इजाजत ना है बस करे छा थियो तोखे थोड़ी देर गुजरी हिकिड़ो हमराव थियो कैंची खई उन खे 2000 हिस्सा कई ज़रड़ी ज़रड़ी करे विराई ॾेखारी जी हेतरी टहक पइजी विया सभिनी में साईं हेतरी हेतरी ज़री सभिनी खे ईंदी सभिनी खणी खीसे में विधी ऐं हज़रत उमर जो हुकुम आमिरुल मोमिनीन जो फ़ैसिलो अखियुनि ते आहे ऐं ॿुधो इन मजा इहा ॻाल्हि साबित थी वई अगर तव्हांजे तक जो तव्हांजे तर जो दीनी पेशवा तव्हांजे जमात जो अमीर जेको फ़ैसिलो करे समझ में न अचे त बि अखियुनि ते आहे समझ में तो के अचे तो तू मने इहो केड़ो कमाल आ तो के समझ में ना अचे तॾहिं तू वडन जो फैसलो कबूल करे इहो तुझो कमाल आहे को जेको चए मां वडन जो फैसलो मञीनुस रुगो हाणे कने इलेक्शन ताईं भी माशाअल्लाह जज़ाकुम अल्लाह खैरा 2000 ऐसा कमीज थी वई विराजी वई फरमाई तो ॿियो छा आहे साईं उन जी चादर है उन जी सेज है पलंग आ जिते चढ़ी वेंदो पर मैंने के 2000 ऐसा कयो 2000 ऐसा में ईंदो छा साईं अल्लाह जो नालो थव साईं ज़ियान छो था करायो हाणे वरी ॻाल्हि है तो चुप करे वे आहे को जो के 2000 ऐसा करे उनके टोड़ियो धागो धागो थी वई जरा जरा थी वई 2000 ऐसा भी हिस्सा है हज़रत उमर साईं उन शख्स के घुरायो ये फिलाना तोखे इया खबर है इन जालिम बादशाह दे असांजे मुर्शिद मोहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जदे खत लिखियो हो इन शख्स हुजूर साईं जे खत के फाड़े टुकड़ा टुकड़ा कियो हो केर थींदो आ मुसलमान जो नबी मारे खत तो लिखे इन जे खत फाड़न जो जदे हुजूर के न्यापो मिलियो त मदीने जे साईं गमगीन थी विया ए दुख में हुजूर फरमायो अल्लाह जे मुझे खत के टुकड़ा टुकड़ा किया इन जे हुकूमत के टुकड़ा टुकड़ा मदीने जे मीर जी दुआ कबूल थी वई फलाना तोखे खबर ना है जेकरे मां या कमीज सजी दिया हुजूर फरमायो अल्लाह इन जी हुकूमत के टुकड़ा टुकड़ा कर मां जेकरे इन जी टोपी के सजो रखा हुजूर फरमायो अल्लाह इन जे बादशाह के टुकड़ा टुकड़ा कर मां जेकरे इन जे सेज पलंग के हिक रखा हुजूर फरमायो अल्लाह इन जे हुकूमत जे हिक हिक शै के टुकड़ा टुकड़ा कर तो पैगंबर की ज़बान सच्ची किए थी मां उमर पाक मोहम्मद जो नौकर हां मां सजदे कायम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चपन मुबारकन जा निकतल लफ्ज 100 से पूरे करे दुनिया के साबित करे दी त नबी जे ज़बान में कूड़ न है नबी जे ज़बान में कूड़ नारे तकबीर शाने मुस्तफा नारे तकबीर
रब से तो फरमाए वमा काना लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अम्रन अन यकूना लहुमुल खियरतु मिन अम्रिहिम। मज़ो ना है। रब से तो फरमाए वमा काना लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अम्रा अन यकूना लहुमुल खियरतु मिन अम्रिहिम वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। रब तो फरमाए दुनिया जा इंसानो माना तो क्या कुरान जी 22 सिपारो सूरत जो नालो अहज़ाब 22 सिपारे जे पूरे वर्क में लिखो पिया। रब तो फरमाए वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अम्रन अन यकूना लहुमुल खियरतु मिन अम्रिहिम वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल ज़लालन मुबीना। रब तो फरमाए ओ दुनिया जा इंसानो मुझे महबूब मोहम्मद मीरते कलमे पढ़ने वालो मां अल्लाह पाक कलाम में ऐलान के तुम कहीं भी मोमिन मर्द के आके मोमिनानी औरत के इन गाल की इजाजत ना है जब मां अल्लाह चवा कहीं भी फैसले जिलाए या मुझे महबूब मोहम्मद मीर चवे कहीं भी फैसले जिला। रब तो फरमाए यकून लहुमुल खियरतु मिन अम्रिहिम ताकि मुझे पाक नबी जो फैसलो कबूल करनो पवंदो। मान तो चवा चाहवान जा मुसलमानो मुझे रब पाण तो चए अल्लाह से फरमायो मा आताकुमुर रसूल फखुदूहु व मा नहाकुम अन्हु फंतहु। सुभान अल्लाह। रब तो फरमाए ओ दुनिया जा इंसानो जेका शय तवा के मुझो महबूब नबी दे उन शय के वठो जै शय को मुझो महबूब मोहम्मद रोके त रुक जी वञो। फिर अल्लाह की फरमायो मैं युतिर रसूल फक़द अता अल्लाह। ओ दुनिया जा इंसानो जह भी तमामा मुझे पाक मोहम्मद करीम जी ताबेदारी कई जण उनमा अल्लाह जी ताबेदारी कई। फिर अल्लाह की फरमायो कुल कुन तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। ओ दुनिया जा इंसानो अगर कामयाब बन जाना चाहो था सकरात के सालों करण चाहो था हौज़ कौसर या जाम पियण चाहो था पंहिंजे कब्र के नूर सां रोशन बनाइण चाहो था। रसूल को फरमाए फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह मुझे पाक मोहम्मद मीर जी ताबेदारी ता कयो मां अल्लाह ता जो मुफ्त में महबूब बन जी वञा। खूब नामे मोहम्मद है दोस्तो जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। खूब नाम मोहम्मद गए दोस्तो जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। जिसको अपने नबी से मोहब्बत नहीं। पर सुभान अल्लाह में सुस्ती जो मदीना जिस साईं जी तारीफ तो क्या जिसको अपने नबी से मोहब्बत नहीं दो जहानों में उनका गुजारा नहीं। खूब नाम मोहम्मद गए दोस्तो जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। खुद खुदा ने यूं फरमाया इसके अंदर। सुभान अल्लाह में सुस्ती आया। खुद खुदा ने नबी को यूं फरमा दिया जो तुम्हारा नहीं है हमारा नहीं। अजब नाम मोहम्मद गए दोस्तो जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। जुल्म पे जुल्म सह कर जो बोली बिलाल
जुल्म पे जुल्म सादल ये बोली बिलाल कि जालिमा तुम्हारा गलत है ख्याल, निस्बत मुहम्मद किसे छोड़ दो, इतना कमजोर ईमान हमारा नहीं। अजब नाम मोहम्मद गए दोस्त तो जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। शाबान में घणा अखर है, ॻाल्हायो न, आखिर में बेवफाई चङी न आहे, ॻाल्हायो न। शाबान जो शीन चवे तो शरीफ थी वञो, सियाणा थी वञो, अॻियां इज्जत वारो महीनो रमज़ान थो अचे। शाबान जो आइन चवे तो इल्म हासिल कयो त रमज़ान में छा कजे, मुख्तसर शॉर्टकट तो बुधाया। रमजान में सब खां पहिरियां ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र कजे, रमजान में ॿियो कुरान जी तिलावत कजे, ऐं रमजान में टियों कम जन्नत जी दुआ घुर्जे, रमजान जो चौथों कम जहन्नम खां पनाह घुर्जे, ऐं रमजान जो पंजों कम त 30 रोज़ा तरतीब सां रखजन, रमजान जो छहों कम त तरावीह ऐं नमाज़ूं दिल सां पढ़जन, रमजान जो सतों कम त मस्जिद में गोदड़ी पाए एतिकाफ कजे। या अल्लाह जे इश्क जी आखिरी मंजिल। कोई माण्हू कंहिंखो कावड़जी वेंदो आहे, हुनखे परचाइण वेंदा आहिनि, पोइ हुनजो कड़ो खड़काईंदा आहिनि बार बार, फलाणो आहे, कॾहिं थधि में कॾहिं मींहं में कॾहिं बरसात में, हाणे छितो थियो आहे त छा थियो आहे, ये फलाणे में कम आहे, कावड़जी वियो आहे, बांध ॿधाए महिरबानी करे यार निकिरी आई न करे आई निकिरी आ। कदें सर्दी में, कदें बरसात में, कदें मींह में, कदें गप में, कदें उस में, दुनिया ॾिसे थी त इन जी इन सां मोहब्बत आ। अगर तव्हांजी दावा है लखी गुलाम शाह जे इलाके जा मुसलमानो, चहवाननि जे इलाके जा शऊर ऐं जमियत जा सरफरोश रज़ाकारो, अगर तव्हां इन पंहिंजे दावा में सच्चा आहियो त पंहिंजे रब सां इश्क मल्हाए रोज़ानो रब जे दरवाज़े ते 5 दफ़ा हाज़िरी भरियो। हमारे ख्याल कर जनाब यूसुफ जंहिं ज़माने में बादशाह थी वियो हो, उन ज़माने में हिकिड़े हमरा कड़ो खड़कायो, हज़रत यूसुफ अन्न विराईंदो हो, ग़रीबनि खे अन्न ॾींदो हो फ्रीअ में, हज़रत यूसुफ जो कड़ो खड़काई, यूसुफ अन्न ॾे, अन्न जो डबो भरे ॾिनई, वो बोरीअ में विधई, ॿाहिरि वञी अलाए काथे रखे लिकाए वरी मोटी आयो, यूसुफ अन्न ॾे, कि हाणे जो ॾिनो मैं, महिरबानी कर, वरी ॾिनई, वरी वियो अलाए काथे लिकाए वरी मोटी आयो, यूसुफ अन्न ॾे, अड़े निभागा हाणे रुगो तूं हिकिड़ो आहे छा, सॼी खलकत बीठी आहे, 3 दफ़ा तोखे ॾेई चुको आहियां। यूसुफ दड़का थो ॾे, कल्ह को ॾींहुं विसरी वई, यूसुफ तूं दड़का थो ॾे, तोखां कल्ह वारो ॾींहुं विसरी वियो। तॾहिं 7 कमरनि खे ज़ुलेखा ताला लॻाया, जॾहिं 7 दरवाज़नि खे बंदि कई, जॾहिं अंधेरी कमरे में अंदर तोखे हाय तलक जी सदा हई, ऐं जॾहिं दरवाज़नि सभिनी खे कड़ा कुंडियूं बंदि करे ताला लॻायई, अकेले बंद कमरे में उन बुराई जेका तोखे सॾु कयो, ऐं जॾहिं तूं बुराई खां बचण जे लाइ वस्तबकल बाब जे तरफ़ डुके हैं, ऐं जॾहिं तूं घर जे मेन गेट आख़िरी दरवाज़े ते आहीं, जॾहिं तूं दरवाज़े खे लत पियो हणे त दर बि पाण पियो खुली वञे, बिना चाबीअ जे कड़ो बि पाण पियो लहे, तालो बि पाण पियो खुले, जॾहिं आख़िरी दरवाज़े ते पहुते त उन वक़्तु अज़ीज़ मिस्र ज़ुलेखा जो मुड़ुस बि दरवाज़े ते आयो, तूं बि दरवाज़े ते आए, ज़ुलेखा बि दरवाज़े ते आई, ज़ुलेखा ॾिठो त अॼु मरीज़म सुर मुंहिंजो वेंदो त माइन वारो चक्कर मकर वारो फेराई, उते जो उते ज़ुलेखा चयो हिन शख़्स मांखे हथ विधाइन, हाणे भॻो थो वञे, हिनखे सज़ा दे। त जनाब यूसुफ फरमायो हो त मांखे हथ विधा अथई, मां भॻो थो वञा, मां इहो चवंदा मूंखे लात जो कसम, फिलाणे बुत जो कसम, पीर बुत जो कसम, इन मांखे हथ विधा। यूसुफ तुंहिंजो फ़ैसिलो को ॿुधण जे लाइ तयार न हो। आख़िर हिकिड़े मासूम पींघे मां ॼावल बंधड़नि वारे ॿार बुल वई उथी वई, पंहिंजा हथड़ा उन पंहिंजे टुवाल ॿधल मां छॾाए उन अशहद आंगुर खे सिधो करे चयो इम्कान कमीस हो कुत मिन कुबरी फसदकत वहुव मिनल काज़िबीन। अंधा त न हो, सोचो न था अगर यूसुफ चिमड़ियो ऐं माई भॻी आ त कपड़ा अॻियों फाटल हूंदा, यूसुफ जी वारदात ग़लत आ। जेकॾहिं यूसुफ भॻो आ, माई पोयां कढ लॻी आ त यूसुफ जी कमीस पोयां फाटल हूंदी। रब थो चए फलम्मा रहा कमीसहु कुत मिन कुबरी, जॾहिं ॾिठो त यूसुफ जी कमीस पोयां फाटल।
जरे डिठो त जनाब यूसुफ जी कमीज पोया फाटल हुई त हजरत यूसुफ अलैहि सलाम डिठो त हे दिसो ए मासूम बच्चो तो गवाही दे अज ताईं के बच्चे पीछे में नहीं गलायो बार भी ता जो जुलेखा जो माइट्रा मुजो माइट त नहीं रब तो गाल रहा है इसमा सच्चो वन दावा में यूसुफ खबर थी अज तुमा की अन्न खा वापस तो करे दड़का छोड़े तो के खबर है त इयो नलड़ो पींगे वारो बार केर हो कि मुखे तक का खबर ना है तो के खबर आए तब बुधा ची मां हूं अज तू अन्न खा वापस तो करे तो हजरत यूसुफ जी बिनी अखिन मां नीर पानी जा तरी आया ए जनाब यूसुफ सिद्दीकुल्लाह फरमायो पंजे गनमेनन खे पंजे दरबारन खे इन शख्स के चाबियों सबनी खजाना न्यू दो ए जेतरो पड़ी सके कोई पाबंदी कोन है जदे हजरत यूसुफ पंजे वकीले सफाई वाले हमरा जे चाबियों हथन में दिनियो उन वक्त अल्लाह हजरत जिब्रील जनाब यूसुफ जे बंगले ते मोकलियो अल्लाह फरमायो यूसुफ जह शख्स एक दफो तुझी पाकाई बयान कही तो तू बार लाथई तुझला ची पाका यूसुफ पाका तू उनके सबनी खजानन जूं चाबियों हवाले करे छड़ियों यूसुफ अज पंहिंजे मुल्क में ऐलान करे छड़ जो को मुंजो बानो मां अल्लाह जे दर ते रोजानो 5 दफा अची मुंजी पाकाई बयान कंदो मां बि उन जे लाइ पंहिंजा सभई खजानन जा दरवाजा खोलाए नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर शाबान जो शीर चो तो शराफत सिखो शाबान जो ऐन चवे तो इल्म हासिल कयो शाबान जी बे चवे थी बरकत हासिल कयो शाबान जो अलिफ चवे तो उल्फत मोहब्बत पे मिलंदव शाबान जो नूर चवे तो तुझो नूर सा अल्लाह जे तरफा नूर नाज़िल थी तो तुझो घर सॼो नूर सा भरजी वेंदो सुभान अल्लाह इन जे करे शाबान जी इज्जत कयो 12 महीनन मां कंहिं बि सॼे महीने में मदीने जे साईं फुल रोज़ाना है रखा सवा शाबान जो सॼो महीनो मदीने जो मीर रोज़ा रखंदो फरमाईंदा हा त रमज़ान जी तयारी थो कयां ऐं ॻाल्हि ॿुधो जेके माण्हू घणे खाइण जा शौक़ीन आहिनि उन्हनि खे गुज़ारिश थो कयां मां 2 टे किताब डॉक्टरी जा बि पढ़िया एमबीबी पास कोन कई पर डॉक्टरी जा किताब 2 टे पढ़िया आहिनि मां साइंसदाननि जा किताब पढ़िया आहिनि उन्हनि लिखियो आहे त इंसान जे अंदर में 12 चैनल आहिनि उन जे सीने खां दुन ताईं फिफड़ जो चैनल जिगर जो चैनल गुर्दे जो चैनल पित्ते जो चैनल मसाने जो चैनल त्रिखाने जो चैनल दिल जो चैनल खिलाफ दिल जो चैनल वॾे आंग जो चैनल नंढे आंग जो चैनल इन जे जिस्म में 12 चैनल आहिनि अगर उहे चैनल साही कन जेकर निंड कन तो सभनी बीमारन को मुसलमान बची सके तो पर जेकर ये चैनल सदा मुद्दा पंहिंजो कम कंदा रहन त कहीं न कहीं चैनल में फाल्ट थींदो ए जेके रोजानो थिएटर में ऑपरेशन थियनि रोज मरीजन जे आंदे खे वकर थो अचे छो के पित्ते की बीमारी छोटी थे एक गुर्दन में पथरियों छोटी पैदा थियन एक दिमाग पे हाइपर टेंशन छोटो थे हाइबरनेशन हलियो बियो त तो हाइपर टेंशन जो मरीज वधी बियो ए शुगर काढो आयो ये कैंसर की बीमारी किथा आई असा त कलमा पढ़े वास्ते जुदे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जाते गिरामी ते जह पाक हस्ती जे लाए अल्लाह तो चाहे वयो ज़कीहिम वयो अल्लिमुहुल किताब वल हिकमा मुझो पाक नबी तहां के पाक भी कंदो ए तहां की हिकमत भी सिखार एकड़े हमरा चयो मौली साहब मां कुरान पढ़ियो आ जो पुछाए छोड़ो आसमान फाटी पियो नंढन बारन भी पढ़ियो आ जी बो कुरान में काथे लिखियल आ त गुरड़ियों भी कयो नक के पानी भी दियो कनन में आंगुरियों भी फेरायो ई था कनन में आंगुरियों फेरायो माखी था चटियो ए तहां मुल्ला पटका बटका लाहे दिकिन ते रखे किला का पानी ज़्यान था क्यों ओरी सजे मथे ते मसौदा घुमायो ए बेटा काथे लिखियल आ कुरान में लिखियल आ तम सहू बेवजूहकुम वाइदियकुम कुरान में लिखियल आ पंजो मुंह धो बाह धो पंजा पैर धो कुरान में लिखियल आ त पंज मथे जो मसा कयो बस मुंह धो बाह धो ए पैर धो ए पंज मथे जो मसा कयो काथे लिखियल आ कुरान में त गोड़ियों कयो काथे लिखियल आ कुरान में त नक में पानी जो कनन में आंगुरियों विझो कंध खे धो फुरशो नंढन खणो जो काथे लिखियल आ मजो कुरान में ये आयत पढ़ी थी वयो ज़कीहिम वयो अल्लिमुहुल किताब वल हिकमा अल्लाह जो महबूब नबी हकीम हो हिकमत पे सिखारे ए हुजूर फरमायो सोनो तसहू रोजा रखो खोड़ बीमारियों खत्म थी वेंदो
आसमान हेठ अची सके थो ऐं ज़मीन मथे वॼी सके थी। अल्लाह जे पाक नबी जे ज़बान मां कूड़ ॾाढा ॻाल्हायो। मां चयोमांसि असांजो नबी साईं हकीम हो जी। कीअं? बचो हकीम जो कमु हूंदो आहे टेस्ट करणु, चकास करणु। हुज़ूर साईं पाणीअ में हथ पिसाया, पहिरियां हथ धोतऊं, हथनि ॿुधायो त पाणी गरम आहे, अलाए सर्द आहे, अलाए लिव करे वियो आहे, अलाए ख़राबु आहे। हथनि सां ख़बर पइजी वई, हथनि खे लॻो त चङो आहे। पोइ हाणे गुरड़ियूं कयूं, वात में चखबो आहे। हाणे हुज़ूर साईं गुरड़ियूं कयूं, हकीम नबी आहे, हाणे चखी, हाणे दुनिया खे ॾेखारी त मां गुरड़ियूं थो कयां। पाणीअ में ख़राबु ज़ाइको न आहे, वुज़ू करण जे लाइक़ु। हुज़ूर साईं नक में पानी ॾिनो, जीअं असां नक में पानी ॾींदा आहियूं। इन जो मतिलबु इहो न आहे त क़ुरान में न आहे, हुज़ूर जो कयो। हुज़ूर हकीम हो, नक में पानी ॾिनो, ख़बर पइजी वई त पाणीअ में बदबू न आहे, पाणी साफ़ आहे। हाणे मुंहुं बि धो, हाणे बांह बि धो, हाणे मथे जो मस बि धो, हाणे पेर बि धो, काई पाबंदी कान्हे तव्हां ते। अॼु माण्हू साइंस ऐं टेक्नोलॉजी जे ज़ोर ते इस्लाम जो इनकार था कनि। हिकिड़े महिल जो साईं अमेरिका तरक़ी कई वरी उरूज ते पहुची वियो। बचो छो? अमेरिका जो हिकिड़ो हमरा चंड ते पहुतो आहे, जो कहिड़ो कमाल आहे। इनखे चओ त सिज ते वञे, इंशाअल्लाह वापसि ई न ईंदो। चंड ते वेंदा, सिज ते कोन, ख़बर त मरंदा। चंड ते वेंदा, पतलून पाईंदा, कंप्यूटर खणंदा, सर्दी गर्मी जे बचाव जा ज़रिया ॻोल्हींदा, पोइ चंड ते विया। कहिड़ो कमाल आहे। कमाल त मुंहिंजे पाक मोहम्मद करीम साईं जो हो, जो वेठा त पंहिंजे घर में हा, पंहिंजे घर मां वेही आंगुर मुबारक जो इशारो कयूं त चंड खे बाध करे झंग में उछलाए छॾियो। नारे तकबीर। 1400 सालन खां बाद में जेकॾहिं तव्हांजे साइंस ऐं टेक्नोलॉजी इन मंज़िल ते पहुची चुकी आहे जो उहे चंड ते पहुची विया त कहिड़ो कमाल आहे। कमाल मुंहिंजे पाक मोहम्मद करीम जो आहे, जो पंहिंजे घर वेठे आसमान जे चंड खे बाधा करे छॾियो। साइंस के न पढ़ो, कुरान के पढ़ो, कुरान के पढ़ो। एकड़ो हमरा पुछे साईं मुल्ला ता जेकड़े तकरीर कई वजाए छड़ी, मुझो छाची जी मौली साहब चे पियो त क़यामत जेरी मानू जो खिलण भी तुरंदो, रोवण भी तुरंदो, भला खिलण अटे जी बोरिया छा। मुझो बुखार किए तो तुरे, ज़बान जे हेठा बिन मिनटन में थर्मामीटर हणी कढन ता डॉक्टर। 102 104 106 108 रखो बर्फ जाण मरी गयो 108। बच्चो बुखार चढ़ो ज़बान में हुंदो आछा चीन सजे जिस्म में। बच्चो सजे जिस्म जो शीशे जी टुकरी सां तहां बुखार तोरे वजन कयो त 106 त पो मुझे अल्लाह के इन खां वधीक ताकत या गुजारिश करया तो तहां के मोटियो छो आलम दे मोटियो छो। आलम धरती जा सितारा है। हुजूर फरमायो मोखा पो सिक लगेवा त पो आलमन जे मजलिस में वेंदा क्यों। आलमन जे हक वारे आलम जे हथन ते बैयत कई जण मां मोहम्मद करीम जे हथन ते बैयत कई। पर ठगीअ खां बचो, कूड़ खां बचो। एकड़ो हमरा चो ता जे देवबंदी मौली वाइस कयो आ। मुझो कड़ो वाइस क्यों थई चे तो जेको भी मानू मरी वेंदो आ नबी से उन जे कब्र में इंदो आ। मचो हा मां बिकड़ी हदीस में पढ़ियो थम अल्लाह उनके हुजूर जी रूप ॾेखारींदो आ त हिन शख्स खे सुञाणे थो। जेकॾहिं उन जा लक्षण चङा हूंदा तो वो चवंदो बेशक मां सुञाणा थो हे मदीने जो मीर आ। जेकॾहिं उन जा लक्षण चङा न हूंदा वो चवंदो का ख़बर न हाय हाय ला अदरी मां के सुञाणा ही कोन थो लाए केरा। अमल जे कसाफत सा, अमल जे तवादुन सा, अमल जे मिकदार सा हर कब्र में मुर्दो मदीने जे साईं के सुञाणींदो उन सा कब्र आसानी कंदी। चीपो हाणे तू फाथे मजो छो चीपो हुजूर हाजिर नाज़िर आ। मजो कीअं समझाए कि साइंसदान चवन था त रोजानो 3.5 लाख माण्हू मरन था सॼी दुनिया में। तो 3.5 लाख माण्हू जे कब्र में हुजूर साईं कीअं थो अचे जाथे काथे। मचो जगदे अम्मा आमिना हुजूर जी अम्मा आहे त हुजूर बशरा गालायो न था। जेकॾहिं हजरत अब्दुल्ला हुजूर जो अब्बो आहे त सय्यद कायनात बशरा। जेकॾहिं कासिम तय्यब ताहिर अब्दुल्ला हुजूर जा पुटड़ा आहिन त सय्यद कायनात बशरा। जेकॾहिं अम्मा रुकैया ज़ैनब उम्मे कुलसूम अम्मा फातिमा मदीने जे मीर जो न्याणियूं आहिन त सय्यद कायनात बशरा। जेकॾहिं अबू बकर साईं उमर साईं मुझे पाक मोहम्मद करीम जा सहरा आहिन त सय्यद कायनात बशरा। जेकॾहिं उस्मान साईं अली साईं मदीने जे मीर जा न्याणा आहिन त सय्यद कायनात बशरा।
चई वो 3.5 लाख कब्रुनि में कीअं था अचनि मुझे तव्हांजो चौक जो चंडो निभागो कीअं थो अचे चिंकेर बजो जरदारी साहब इस्लामाबाद में भी तकरीर तो करे हजरात कल 9 बजे इनकम सपोर्ट बेनजीर कार्ड जारी किए जाएंगे वो इस्लामाबाद में ऐलान तो करे पाकिस्तान जे चाइनीज सूबन में शहब घर में टीवी जी लाइट आहे वो पंहिंजे घर में आराम सां ॿुधी सघे थो जेकॾहिं इस्लामाबाद में जरदारी जे लफ्ज़न जो वज़न तोड़े शिकारपुर जे घर घर के तहां ॿुधाए सघो था त पोइ अल्लाह पंहिंजे महबूब खे सभिनी क़ब्रुनि में सभिनी मुर्दनि खे ज़ियारत कराए मुंहिंजे अल्लाह खे इन खां वधीक अता करे मां जो कुछ चयो शल रब करीम मक़बूल मंजूर फरमाए व आखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह।